सदा सिंधु जी छोली मारवड़न जी मिठड़ी बोली गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमर जा नारा 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 जिए सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा जियन। कोशिश काविश केटीएन ऐं कोशिश डिजिटल जे सॾ ते सिंध में धारिया नामंज़ूर जे सिरे हेठि गंबट जे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल मोहम्मद बख्श जामड़ो में उस्ताद लुत्फ सहतो ऐं संदसि टीम तरफ़ां हिकु शानदार सकाफ़ती प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। स्कूल जे अहाते में अजरक जे फुलड़ीअ जी हुबकार में थियल सकाफ़ती प्रोग्राम वारे हंध खे हथ सां ठहियल रिलियुनि चादरुनि अजरकुनि विंजणनि सां सिंगारियो वियो हो, जंहिंमें अवाली दौर जो जंड घणामजी ते रखियल ठिकर जा दिला छज पिणु सकाफ़ती ओञाण तौर रखियल हुआ। सकाफ़ती तकरीब में उस्तादनि तोड़े शागिर्दनि शागिर्दाणनि क़ौमी सकाफ़ती वेस वॻा पाए शहरनि ऐं ॻोठणनि मथे ते सिंधी टोपी ऐं पटको ॿधी भरपूर शिरकत कई। प्राइमरी स्कूल में थियल सकाफ़ती तकरीब में मेहमान ख़ास गवर्नमेंट बॉयज़ डिग्री साइंस कॉलेज जे प्रिंसिपल प्रोफेसर गुलाम अब्बास अब्बासीअ, जॾहिं त प्रोफेसर रियाज़ अहमद सुमरे, उस्ताद नूरदीन पंवर, उस्ताद अॻवान फयाज़ हुसैन शाह, तालका एजुकेशन ऑफिसर सैयद मफ्तून शाह, काजी जावेद अहमद, मेज़बान टीचर्स मिस नवीदा जामड़ो, मिस फरजाना, मिस असमा जामड़ो समेत उस्ताद दाइम हुसैन सहतो, परवेज़ अली इस्बानी समेत यूसी दरागा जो मेंबर ज़िले काउंसिल जाड़ो खान जामड़ो ऐं ॿियनि मोज़िज़ मेहमाननि अजरक ओढे वॾे उत्साह सां शिरकत कई। सकाफ़ती प्रोग्राम में शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि हम्द नात ऐं शाह लतीफ़ जा बैत शानदार नमूने पढ़ी महफ़िल जो माहौल रूहानियत सां भरे छॾियो। उन खां अलावा सिंधी लिबासनि में टेबलोस पेश कया ऐं मुख़्तलिफ़ क़ौमी गीतनि ते झुमरियूं पाए तक़रीब खे सकाफ़ती रंगनि सां रंगे छॾियो। तकरीब में आयल मेहमाननि उस्तादनि ऐं ॻोठाणनि कोशिश डिजिटल सां ॻाल्हाईंदे ऐं सकाफ़ती तकरीब खे ख़िताब कंदे चयो त सकाफ़ती ॾींहुं असां हर साल पंहिंजे स्कूल में ईद जीअं मल्हाईंदा आहियूं। पंहिंजे ॿारनि में नए नस्ल में पंहिंजे कल्चर जूं अलामतूं या कल्चर जूं शयूं आहिनि उहे ट्रांसफर करण लाइ ऐं असां सिंध वारा अॼु हिन प्रोग्राम मिनिस्ट्री में इहा गुज़ारिश कंदासीं त असांजी सिंध मां धारियुनि खे निकाली ॾिनी वञे। सिंध में धारिया नामंज़ूर असां हर वक़्तु इहो ॿारनि खे ॿुधाईंदा आहियूं त असां धारियुनि जो वॾो आज़ार असां अॼु उन्हनि जी दादागिरियूं कनि था, गुंडागर्दियूं कनि था, बदमाशियूं कनि था, गलत कम करंदा। असां उन्हनि सभिनी खे चाहियूं था त निकाली मिली वञे। सकाफ़ती प्रोग्राम बेसिकली इन जे करे माना जो कया था वञनि त जे नंढनि ॿारनि खे ख़बर पए त असांजी सकाफ़त आहे छा। ऐं इन सॼे प्रोग्राम में जेका बहितरीन शइ आहे ही ॿार जेके आहिनि उत्साह पैदा थींदो। हिन में ॾिसो केतिरा माना जेको आहे को अजरक पाया हुआ, को सिंधी सकाफ़त जा असां टोपी पाया हुआ, जेको हर हिकु ॿार में हिकिड़ी बहितरीन माना जेको आहे लगन आहे। सुबुह सां सवेर उथिया तयार थिया हिन प्रोग्राम जे। मां हिन प्लेटफॉर्म तां या माना जेको आहे सभिनी माना जेको आहे दोस्तनि खे माना जेको आहे गुज़ारिश कंदुसि त पंहिंजनि सभिनी स्कूलनि ऐं कॉलेजनि में अहिड़ा प्रोग्राम थींदा रहनि। तव्हांजो प्रोग्राम जेको कुझु सिंधियुनि जो आहे, धारिया मारियूं था वञनि, धारिया खायूं था वञनि। असांजा अबा ॾाॾा हिते रही सिंध जे सकाफ़त ऐं महिमान नवाज़ीअ में पंहिंजी मार खाई वेठा आहियूं त हींअर ॿाहिरियां अची कब्ज़ो करे विया आहिनि। धारिया नामंज़ूर, धारिया नामंज़ूर। हे जेको असां नंढनि ॿारनि खे असां तयारु था करायूं, उस्तादनि जूं महिरबानियूं आहिनि त अॻिते हली इहे जेको ॿुधंदा उहो पिराईंदा त असांजे वॾनि छा कयो, असां छा कयूं। अलाह सां हिन खे कामयाबु। कोशिश काविश ऐं केटीएन जी वॾी महिरबानी जिन हेॾा प्रोग्राम असांजे शहरनि में ॻोठनि में मुनक़िद कया आहिनि ऐं सिंध में धारिया नामंज़ूर ऐं इहा रुॻो मुंहिंजो न पर सॼी सिंध जो आवाज़ु आहे ऐं नंढे ॿार बचे पोड़े पके जो आवाज़ु आहे। सिंध में धारिया नामंज़ूर ॾाढो ज़बरदस्त प्रोग्राम आहे ऐं उस्ताद लुत्फ़ ऐं उनजी टीम जेका आहे ॾाढी महिनत कई आहे। सो अलाह साईं उन्हनि खे ख़ुशि रखे, उन्हनि खे जस हुजे जो अहिड़ा प्रोग्राम कनि था ऐं असांजी कोशिशि आहे त सॼी सिंध में तक़रीबन अहिड़ा ई प्रोग्राम मुनक़िद थियनि त ॾाढो सुठो। उस्तादनि शागिर्दनि ऐं ॻोठाणनि वधीक चयो त कोशिश काविश ऐं केटीएन सथ पारां एकता ॾियारो मल्हाइण जो सॾु सिंध खे वरी हिक ई माला में पोए छॾियो आहे, जेको धरतीअ जी सुञाणप ऐं सकाफ़ती इतिहाद जी मज़बूत अलामत आहे। हुननि ऐलान कयो त 7 डिसंबर ते सकाफ़ती ॾियारो ईद जिया ख़ुशियुनि, रक़्स, रंगनि ऐं धरतीअ जी मोहबत सां भरपूर नमूने सां मल्हाइबो।
रिपोर्ट नाज़िम जामड़ो, कोशिश डिजिटल गंबट।